ॿुधाइणु चाहियां थो ॿियो दोस्त वधीक ॿुधाईंदा तव्हांखे त मां इंडिकेशन ॾियणु चाहियां थो उन्हनि खे त उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल जॾहिं थी त आम प्रेशर हूंदो आहे जेको फ़रिश्तनि जो प्रेशर चइजे जंहिंखे लालपुर जो प्रेशर चइजे उहो हिकिड़ो प्रेशर बि असांजो तमामु घणो कयो वेंदो आहे मां उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त इहे पंहिंजूं हराम पायूं बंदि कयो सिंधी सुजाॻ इंशाअल्लाह ताला हमेशह सुजाॻ रहंदा तव्हां इन ई मां अंदाज़ो लॻायो त 52-53 सेंटीग्रेड हूंदे बि ऐं किरणा जहिड़ी मुसीबत जे हूंदे बि निकिरण उस में बीठा आहिनि तव्हां सम्झो त हीउ इनकलाब आहे मुश्ताक सरकी साहिब जी अॻवानी में ऐं असां उन सां गॾु आहियूं इंशाअल्लाह ताला मां जस ॾींदुसि पंहिंजो नदीम कुरैशी साहिब खे ताहिर अहमद रिन साहिब खे अब्दुल रहमान महर साहिब खे हनीफ जखरानी साहिब साईं अब्दुल नबी सुमरो साहिब ऐं मां मौजूद दोस्तनि जे कंहिंजो नालो न खणी सघां त मां माफ़ी चाहियां थो साईं शीन भाई जो ज़िलई जनरल सेक्रेटरी अब्दुल समी सुमरो साहिब चांहि पीअण वेंदा आहियूं सिमत आहियूं न त चांहि न साईं सॼी दोस्तनि भाइरनि जी वॾी महिरबानी ऐं इंशाअल्लाह ताला असां ही एहतजाज अञा वधीक मरहले में खणी वेंदासीं उहो सलाह मसइले सां ऐं हर सिंधी भाउ खे मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हीअ तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि आहे हीअ तव्हांजी ॻाल्हि आहे मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि मुंहिंजे ॻाल्हाइण खां कंहिंजी अचबो त अचबो जिगिर शहर जो नारे अचबो हर नए ऐं आकाश के नारे अचबो कसम ना भटदा भटो तुझे खून जो तुझे हर कॉल के मारे अचबो तुझे हर कॉल के मारे अचबो हाणे आउं दावत किताब न्यूज़ शहर जी मज़लूम आवाम जी आवाज़ ऐं शहर जे हर मसइले लाइ पाण पटोड़ींदड़ जदोजहद कंदड़ असांजो लीडर पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो द्वारा जेका भाई सदर डॉक्टर नदीम अहमद कुरैशी साहब के गुजारिश कंदुसि गुरुमती ख़ान जो इज़हार करणु डॉक्टर नदीम अहमद कुरैशी साहब सिंध में जाली 24